यूनिवर्सिटी ऑफ सूफ़ीज़म ऐं मॉडर्न साइंसिस भिटशाह ऐं कराची यूनिवर्सिटी विच में मुफ़ाहिम जे याददाश्तनामनि ते सयूं थियूं। अहिड़ो इज़हार हिक जारी कयल बयान में कयो वियो आहे। ॿिन्ही यूनिवर्सिटीज़ गॾियल दिलचस्पी जे मंसूबनि, तहक़ीक़ ऐं कॉन्फ्रेंसिस में गॾिजी कमु करण ते इत्तिफ़ाक़ करे वरितो आहे। यूनिवर्सिटी ऑफ सूफ़ीज़म एंड मॉडर्न साइंसिस भिटशाह ऐं कराची यूनिवर्सिटी जे विच में अॼु मुफ़ाहिमत जे याददाश्तनामनि ते सयूं थियूं, जंहिं ते ॿिन्ही यूनिवर्सिटीज़ जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन मुंशी ऐं प्रोफेसर डॉक्टर नासरा ख़ान सहियूं कयूं। डॉक्टर कासिम इंचार्ज ओवर सूफ़ीज़म यूनिवर्सिटी ऐं डॉक्टर आसमा इंचार्ज कराची यूनिवर्सिटी, रजिस्ट्रार प्रोफेसर डॉक्टर सैयद फरमान अली शाह, कराची यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार डॉक्टर मक़सूद अंसारी तक़रीब में शिरकत कई। मुलाक़ात दौरान इहो बि तय थियो त ॿई यूनिवर्सिटीज़ गॾिजी वर्कशॉप ऐं ट्रेनिंग प्रोग्राम कोठाईंदियूं। ॿिन्ही यूनिवर्सिटीज़ इन ॻाल्हि ते बि इत्तिफ़ाक़ करे वरितो शागिर्दनि ऐं उस्तादनि खे मौक़िया मिलंदा त जीअं ॿिन्ही यूनिवर्सिटीज़ में पंहिंजे मुतलिक़ महारत खे सेखारे सघनि। आख़िर में कराची यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर यूनिवर्सिटी ऑफ सूफ़ीज़म एंड मॉडर्न साइंसिस भिटशाह जे वाइस चांसलर खे यूनिवर्सिटी जी शील्ड ऐं ॿियनि महिमाननि खे तोहफ़ा पेश कया।